बीबी उम्मे हानी हजरत अली जी भेण बिन परन जो टाइम है रसूल आराम कयो कैलू लो रसूल नंढा मां छा खिलन पिया तने बीबी उम्मे हानी जी पूछे साईं खिलो पिया खैर पान फरमे मु ख्वाब ॾिठो मुंहिंजा मुसलमान मुंहिंजा सहाबी सामूंडी बेड़न में चढ़ी समुंड में घड़ियाई जिया गजड़ा इए बेड़न में चढ़ा वेठा जी बादशाह तख्त ते आए उम्मे हानी बुझ ए बुखारी शरीफ जी हदीस आलमन का पूछी ॾिसो बता तो ईसो हणी वियो बुखारी शरीफ जी हदीस अव्वल जैश मिन उम्मती यहुज़ून अल बार फक़द औजबुल जन्नह अल्लाह जे रसूल फरमायो मुझे उम्मत जी पहरी फौज पहरू लश्कर जेको बेड़न में चढ़ी समुंड में गिरी जहाज ते रवानो थींदो उन में जेके भी फौजी हुजा से सब उनन जे लाइ जन्नत वाजिब यो पहरू लश्कर फौजी लश्कर बहरी जिहाद अमीर माविया के दौर में शुरू थी हजरत अमीर माविया शाम जो हुक्मरान आजो को जमानो हो हजरत अमीर माविया शाम जो गवर्नर हो हजरत उमर के लिखाई खत तो मुझे इजाजत मिले तो अफ्रीका जा जंग काठ गड करे बहरी जहाज ठाए समुंड में घड़ी पा बहरी जिहाद करा हजरत उमर साईं रोकियो हिन वक्त मुसलमानन वटि वसाइल नाइन खामोश थी वञ हजरत उस्मान जी हुकूमत आई हजरत अमीर माविया वरी हजरत उस्मान के खत लिखो तो साईं मेहरबानी करियो इजाजत मिले तव्हां अफ्रीका जा जंग काटे बहरी बेड़ा ठाए सामूंडी जिहाद शुरू कया हजरत उस्मान चयो तो वैसाख तोखे रुपयो भी न ॾींदो तुंहिंजो शाम वारो सूबो जेकॾहिं न ख़र्च खे बर्दाश्त करे सघे थो तो तोखे मोकल आहे मुंहिंजे तरफ़ां हजरत अमीर माविया आर्डर कयो फौजू मुक़रर कई अफ्रीका जा जंग काटियो हा 40,000 वाढारा पहाड़न वारा जिन अफ्रीका जा जंग काटिया 40,000 वाढारा जंग कटण वारा 6 महीना जंग कटियो हुयो 6 महीननि में 300 किलोमीटर अफ्रीका जो जंग काटे काठ जा गुदाम रखाया गया मिस्त्री आया काठ चीरिया बहरी बेड़ा तैयार थिया हजरत अमीर माविया पंहिंजे हुकूमत जे ज़माने में 1750 बहरी जहाज तैयार कराया हाँ 1750 जहाज तैयार थिया हाणे हजरत अमीर माविया हुकुम कयो पूरी दुनिया में कुरान जा कारी सब शाम में गॾु थियो कुरान जा कारी गॾु थिया ए शाम जी भरियो जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीबी उम्मे हानी जे घर में यो ख्वाब जिक्र कयो तॾहिं उन वक्त में बीबी उम्मे हानी जे घर में हिकिड़ी छोकिरी वेठी हुई उनजो नालो उम्मे हराम जॾहिं रसूल चयो त पहिरीं फौज जेको जिहाद कंदी उहा जन्नती हूंदो तॾहिं उम्मे हराम चयो साईं दुआ घुरो तां उन फौज में वञा अल्लाह जे रसूल फरमाए तूं वेंदी तूं उन जिहाद में हूंदी या गाली ते रही दौर गुजरियो हजरत अमीर माविया जॾहिं बहरी बेड़ा तैयार कया तॾहिं ऑर्डर ॾिनी त फौजूं गॾु थियूं सामूंडी जिहाद तो शुरू थिए जॾहिं मदीने शरीफ में ढंढोरे वारे पड़ो ॾिनो त मुसलमानो जेकॾहिं जन्नत वठणी आहे त हलो शाम अमीर माविया पहिरीं जिहाद तो शुरू करे जॾहिं इहो मदीने में ढंढोरो ऐलान आयो तॾहिं उम्मे हराम पोड़ी थी चुकी हुई पंहिंजे मुड़ुस खे चई उथ गॾु कढ त हलूं शाम पंहिंजो ओढ़ी माई मुड़ुस सां गॾिजी मदीने मां गॾु ते निकिती आहे शाम पहुती कि मूंखे अमीर माविया सां मिलण ॾियो सिद्धो हजरत अमीर माविया सां मिली कि अमीर माविया तोखे मुबारक हुजनि जॾहिं रसूल इहा हदीस बयान कई हुई त मुंहिंजे उम्मत जी पहिरीं फौज जेका जिहाद कंदी सामूंडी उहा जन्नती हूंदी उन वक़्तु आउं रसूल वटि वेठल हुयसि इन हदीस खे रिवायत करण वारी माई बराए रास्त रसूल खां आउं आहियां मूं इहा हदीस ॿुधी आहे तोखे मुबारक हुजनि आउं बि हिन जिहाद में शरीक थियण लाइ आई आहियां हजरत अमीर माविया 70 जहाज अलॻि कया क़ुरान जा कारी घुराई 300 कुरान जा कारी जिन जो अगवान उबय बिन काब हो वाकिराम उबय बिन काब 300 कारी जो अगवान हजरत उबय बिन काब बीठो आहे ते अमीर माविया खां पुछो साईं केॾा असांखे रवानो तो करी ख़ैर पाए चई जहाज बिछा इन्हनि में चढ़ो भिड़ी पाओ समुंड में के ओलह के ओभर के उतर के खड़े निकिरी पाओ तवक्कल अल्लाह जिते सामूंडी बेट मिले उते लही पाओ अज़ानू ॾियो अल्लाह जो कुरान पढ़ो मोहम्मद जो पैगाम पहुचायो
रवाना थियो करे हज़रत उबई कारियो किसी असां घर इतना ही कोन ॾिनो आहे इहे तव्हांजे सॾ ते हाज़िर थिया आहियूं त असांखे कहिड़ी ख़बर तव्हां असांखे जिहाद ते रवानो था करियो त हज़रत अमीर मुआविया फरमायो जेके बि क़ुर जा कारी आहियो तिन सभिनी जे घर इतला ॾियणु मुंहिंजो कमु आहे 300 क़ुर जे कारियुनि जे घर जो ख़र्च मूंते आहे तव्हां परवाह न करियो तव्हांजे अहल अयाल खे तव्हांजे बचनि खे ख़र्च सरकारी वज़ीफ़े मां मिलंदो तव्हां वञो जिहाद ते सभिनि खे चाढ़े जहाज़ में रवानो कई पोइ नतीजो कहिड़ो निकितो त अमीर मुआविया जे इन महिनत सां यूरोप में इनकलाब आयो यूरोप में इनकलाब आयो कुस्तुनतनिया में इनकलाब आयो तुर्की में इनकलाब आयो चाइना रूस में इस्लाम पहुतो दुनिया के 70 बेटन के फतह करे मोहम्मद पाक के कलमे कुरान जो आवाज बुलंद कयो यो अमीर मुआविया हो जे रूस जा 56 सूबा फतह करे समरकंद बुखारा तई अल्लाह जे कुरान के पहुंचायो दुनिया कावड़ी वेठी अमीर मुआविया के अरे तुंजे बक बक जे करे अमीर मुआविया जे इन अजीम कारनामन के असी विसारे नथा सको अमीर मुआविया तहां का छा उम्मत का भलो है छो अमीर मुआविया सहाबी है बस हिकड़ी गाल इन जे फजीलत ला काफी है असहाबत कुल्लुहुम उदूल सहाबी सब अदलन व कुल्लन वअदल्लाहु हुस्ना कुरान फरमातो मोहम्मद मुस्तफा जे सबनी सहाबा जला जन्नत वाजिब है रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु ये सर्टिफिकेट मोहम्मद मुस्तफा जे सहाबा के मिले